अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सी रहे हुए HRJDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उंडड़ ख़बर शामिल कयूं था। यूसुफ रुंदजी मीरपुर माथेलो में DC घोटकी ऐं DHO घोटकीअ पारां NTS पास नवनि 32 वैक्सीनेटरनि खे मोटरसाइकिलूं ॾिनियूं वयूं। उन सिलसिले में वैक्सीनेटरनि वेलफेयर एसोसिएशन ज़िला घोटकीअ पारां DHO घोटकीअ जे ऑफिस मीरपुर माथेलो में सिंध हुकूमत पारां ॾिनल मोटरसाइकिलुनि जे विरहाइण वारो प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें DC घोटकी ख़ालिद सलीम ऐं DHO घोटकी अशरफ कलूड़ पारां NTS पास नवनि ज़िले जे 32 वैक्सीनेटरनि खे नयूं मोटरसाइकिलूं ॾिनियूं वयूं, जॾहिं एसोसिएशन जे ज़िले चेयरमैन ज़ाकिर बोज़दार, जनरल सेक्रेटरी सुलेमान पिताफ़ी, अब्दुल ख़ालिक कलूड़ ऐं ॿियनि ॼाणायल ऑफिसरनि खे सिंध जी सक़ाफ़त टोपी ऐं अजरक जो तोहफ़ो पेश कयो वियो। उन मौक़े ते PP HRJDO घोटकी अफ़ज़ल कोलाची ऐं सिहत खाते घोटकीअ जे अमलदारनि ऐं वैक्सीनेटरनि वॾे अंग में शिरकत कई। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।